सिंधी साहित्य सागर इंदौर जे पारां गॾिजी करे ही ॿिनि ॾींहंनि जो कविता ऐं गज़ल जो वर्कशॉप आयोजित कयो वियो आहे। त सभिनी खां पहिरियां त मां पंहिंजे भाउ राजेश माधवानी साहिबनि खे वाधायूं ॾींदुसि त हुननि 30-40 साल पहिरियां जेके अकाडमी में वर्कशॉप थींदा हुआ ऐं पोइ बंदि थी विया, उन बंदि वारे कम खे वरी शुरू करणु पंहिंजे पाण में हिकिड़ो चैलेंजिंग हूंदो आहे, पर राजेश भाई इहो कमु करे ॾेखारियो आहे। ऐं गुज़िरियल 20-25 सालनि में त शायदि इहो पहिरियों ई वर्कशॉप आहे, छो जो करे हुननि चयो जो रिकॉर्ड नथा मिलनि त पुराणा रिकॉर्ड हुआ न मिलनि त सुठो। त हाणे राजेश भाई तव्हां इहो अगरि कमु शुरू कयो आहे, बिल्कुलु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं विश्वास कयो, हिन खां 4-5 भेरा जॾहिं जॾहिं राजेश भाई मूंखे मिलंदा आहिनि, भोपाल में मिलिया, नागपुर में मिलिया, ॿिए ॿिनि हंधि मिलिया, जीअं मिलंदा आहिनि जय झूलेलाल खां पोइ चवंदा आहिनि साईं वर्कशॉप करायो न, वर्कशॉप करायो न। त आख़िर साईं ॻाल्हि ॿुधी ऐं साईं वर्कशॉप करायो आहे। त मां पहिरियां छो करे को बि नओं कमु, हाणे सेमिनार सभु पिया कनि तॾहिं करे असां सेमिनार में कयूं, कवि सम्मेलन सभु था कनि तॾहिं करे अकाडमी कवि सम्मेलन थी करे, इहे सवलियूं ॻाल्हियूं आहिनि, ये पंहिंजे पाण में ठीकु आहे, पर नओं कमु शुरू करण लाइ हमेशह ई चैलेंज खे एक्सेप्ट करणो पवंदो आहे। ऐं राजेश माधवानी साहिब उहो एक्सेप्ट कयो आहे, ज़ोरदार ताड़ी सां असां यादि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, वर्कशॉप छो खपे, छो जो करे स्कूलनि कॉलेजनि मां असांजी सिंधीअ जो माहौल अॼु ख़तमु थियो आहे। को ॿार स्कूल में चए मां सिंधी शाइरी थो कयां, उते को उस्ताद कोन्हे हुनखे रहनुमाई करण लाइ, कॉलेज में कोई चए मां सिंधी कहाणी थो लिखां, उते कॉलेज में को सिंधी माहौल कोन्हे। तंहिंजे करे असांखे नवां लेखक, शाइर, कहाणीकार, नॉवल नवीस, ड्रामा लिखण वारा ऐं इवन रिसर्च पेपर लिखण वारा, मां राजेश भाई खे चयो इवन सिंधी में जेको रिसर्च पेपर लिखूं था इहो टेक्निकली सही न आहे, इहो असां वटि लेख लिखी अचूं था कि रिसर्च पेपर थी, इहो न आहे। इन सभिनी फॉर्म्स में, फॉर्म्स यानी संफ, सिंधी में चवे तो संफ विधाउनि में वर्कशॉप थियणु खपनि। ऐं राजेश जी ते झूलेलाल जी महिर आहे, उन्हनि खे सेकेंड टर्म मिलियो आहे, उहो सेकेंड टर्म सां न्याय कंदे पूरा वर्कशॉप जी बि सीरीज़ कंदा, हिनजी मूंखे ख़ातिरी आहे, तव्हां समर्थन कयो। त इन करे त अॼु असां जेके बि असांजे आसपास जेके बि लेखक कहाणीकार तव्हां ॾिसो था 70+ आहे साईं, 50+ बि कोन्हे, हाणे 70+ आहे। तके दिल खां परे परे दिल में वसन थके, तके दिल खां परे परे कहीं जी सताए याद थी, कहीं जी सताए याद थी, दिल के जरे जरे दिल में वसन थके, तके दिल खां परे परे। संजय साईं गजल बोले लोली बने संजय लोली अनाउंस कौन किया नहीं गजल हर कहीं जो पह जो आहे जियण जो अलग मिजाज, हर कहीं जो पह जो आहे जियण जो अलग मिजाज, के हर घड़ी जियन, के हर घड़ी मरन, को मरी भी न थो मरे, के हर घड़ी मरन, को मरी भी न थो मरे।
दया गाल थोरी फकत दिल जे दर्द जी हास दया गाल थोरी फकत दिल जे दर्द जी पर कोई अहिड़ी गाल पर कोई अहिड़ी गाल भी कहसान कीअं करे दिल में वसन थके तके दिल का परे परे तव्हां महसूस कयो हूंदो त इहा गज़ल ॿुधंदे ॿुधंदे किथे न किथे दिलि खे छुई हाणे ज़िंदगी सां वापसि आहे ऐं तव्हां हुनखे बंदिश ते ध्यानु ॾियो के हर घड़ीअ मरनि को मरी बि नथो मरे कलात्मक अभिव्यक्ति इमोशन्स अचनि था अंदरि है न ॾिसो न चारई एलिमेंट्स आहिनि इमेजिनेशन मां ख़ाली आहे दिलि भरियल आहे मां इहा ताईं ॻाल्हि ॿुधायां त वर्कशॉप मां ई पैदा थियो ऐं जीअं राजेश वाधवाणी जो पहिरियों वर्कशॉप आहे हिन खां अॻु कई वर्कशॉप थी चुका आहिनि मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी कई उहो न हूंदो पर असां प्रोडक्ट उतां जो ऐं वॾा वॾा साहित्यकार मध्य प्रदेश में उन खां अॻु एक एंगल साहब आया हुआ घणे थिया अटलराम धर्मशाला में त मां एतिरो चवणु चाहियां त पहिरियों वर्कशॉप मूं नागपुर में अटेंड कयो त नागपुर जी मिटीअ में का अहिड़ी ऊर्जा आहे जो विनोद हुतां जा मुंहिंजो जनम बि नागपुर जो आहे शाइरीअ जे मैदान में ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां राज़ जी त मां वर्कशॉप में सीट जी वियो असां 3 ॼणा दोस्त घुमण पिया CSD हूंदी हिन में सेंट्रल इंडियन डायरेक्टरेट NCPS अॻिपो थी त उन जे वर्कशॉप में उन कैंडिडेट ई कोन पिया मिलनि पूरे इंडिया में कैंडिडेट ई कोन त असांजा प्रिंसिपल हूंदा खेरदास बेगवाणी स्वामी साहिब उहे मुंहिंजे घर आया चया तूं ॻाईंदो कंदो आहीं त पोइ हलो तो कविता सेखार कविता मां ॼाण कोन साईं ऐं हलो तव्हांखे सेखारियो न त साईं जन आया 5 फारम में मूं ई लिखिया एप्लीकेशन पंहिंजे हिक ई राइटिंग नाला अलॻि अलॻि उन 5 मां 3 ॼणनि खे आयो निमंत्रण भाई वर्कशॉप ते असां सोचियोसीं भई नागपुर घुमी वेंदासीं पैसा सरकार ॾिए थी 7 ॾींहं रहण खाइण पीअण सभु आहे बंदोबस्तु असांजो हिकिड़ो दोस्त रहंदो मुंबई पहुतो नागपुर मां मुंबई घुमी इहो सोचे वियासीं त अहिड़ो माण्हू जॾहिं शाइरी सिखी सघे थो त माण्हू सम्झो तव्हां पक ई मूंखां त वधीक Thank you.
मोहब्बत मथावस न कहजो मोहब्बत मथावस न कहजो न कहजो हो पल कुंजो घूंघट अधूरो खुलियल हो पल कुंजो घूंघट अधूरो खुलियल कुंवारियूं लगन कुंवारियूं ॿई अलॻि आहिनि हिकिड़ी कुंवार अलॻि आहे ॿी कुंवार कुंवारियूं लगन अॼु कुंवारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं सुहाग रात जा सुहाग रात जा सुहिणियूं प्यारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अगर ज़रूरत पइजी वेंदी त इन जो वज़न चेंज थोरो थी सघंदो आहे। इन खे असां सम्झण जे लाइ बि चवां, सम्झण जे लाइ बि चवां फ्लेक्सिबल वर्ड, इहो फ्लेक्सिबल वर्ड आहे। हर्षा 2-2 ज़रूरत पवण खे हर्षा खे असांखे 2-1 असीं खणी सघूं था। दारी साहिब चयो त बिल्कुलु 3 मात्राऊं 1-1 बाक़ी सभु 2-2 तमामु सवलो आहे। बसि हाणे मां तव्हांखे ॾुख थो ॿुधायां वरी करे हाणे असां दरअसल इहे जेके ॻाल्हियूं आहिनि छाकाणि त हीअ वर्कशॉप आहे सिर्फ़ु 2 ॾींहंनि जो त उन में इहे जेके हायर सेकेंडरी कॉलेज लेवल जूं ॻाल्हियूं आहिनि मां उहो अवॉइड कयो। जेको नर्सरी ऐं KG1 में सम्झाइबो न ABCD उहो थी वञे। हीअ जेका ॻाल्हि अचे थी न इहा थोरी मथे आहे जेके वॉवल्स सां आख़िर शुरू थींदो उन जे एंड में या अकेलो जीअं ही हू तू मां के ये अकेलो आहे न हिनखे मां त ॿ मात्राऊं आहिनि पर हिनखे हिकु बि करे सघिजे थो। जीअं हर्षा वारी ॻाल्हि छा पुठियां लिखियो न आख़िरी जेको अखर उन खे हिक में काउंट करे सघिजे थो। आख़िरी विच में हर ॿई ॻाल्हि छा हिकु थी सघे पर ज़रूरत पवण ते हरान न हिनखे सर हिन ईअं वञी था सघूं जंहिंमें वॉवल ऐड कयल आहे उनखे हिकु मात्रा टिराए सघंदी आहे। हरान न सिर्फ याद रखो हरान जे एंड में एंडिंग ऑफ द वर्ड अगर वॾी मात्रा आहे उनखे 2 काउंट करण जो मतिलबु आहे हिकु काउंट करे था सघो। हाणे जे काजल में शुरू में जी वॾी मात्रा त काजल खे तव्हां चओ 1 2 छो थियो पोइ ईअं न करे सघो। शुरू में मात्रा आहे न विच में त बि न करे सघो। सिर्फ़ु आख़िरी वारी मात्रा वॾी हुजे हर्षा करे सघे। हाणे जीअं लजवाणी है न हूअं चाहे 2-2-2 आहे पर हिन 2-2-1 थी सघे। आख़िर में ॾींहं आहे न ॾींहं खे तव्हां
पर आखिरी मात्रा त इहो हिकिड़ो बेसिक रूल तव्हांखे ख़्याल में हूंदो न त पोइ नंढो वॾो वज़न जल्दी सम्झ में ईंदो न त चवंदो तव्हां त टू टू आहियो हिते टूअनि था पियो वञे इहा ॻाल्हि ख़्याल में आई छा अची वई न त कीअं अची वई ॿुधायो हिकिड़ो हा नई गज़ल में हा वो पछाड़ी जो अचे हाँ। वरी मात्रा पाण सिंधी मात्रा के लिखणी आहे हा हिकु मात्रा त इहो एक्चुअली ईअं सम्झ में न ईंदो इहो तव्हांखे ॾाढो कंफ्यूजन क्रिएट थींदो वो ॾाढी इन्हीअ करे ई मूं हुन ॻाल्हि खे पहिरीं टच न तंहिंजे करे कयो अगरि इहा मथे जी ॻाल्हि में तव्हांखे बेसिक असांजो क्लास जेको आहे नर्सरी ऐं केजी वारे लेवल जो आहे पर इहा कटबो आहे इहो तव्हांखे ख़बर हुजणु खपे सिर्फ़ु एतिरो यादि रखो कि शब्द जे आख़िरी मात्रा खे कटो बसि एतिरो यादि रखो हींअर किथे कटिजे किथे न कटिजे उहो ॾाढी प्रैक्टिस जी ॻाल्हि आहे हिकु उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां गज़ल जा वज़न यादि कंदव उन खां पोइ पॉसिबल सम्झ में अचे थो तव्हांखे हिते कटिजे हिते न कटिजे हींअर सिर्फ़ु एतिरो कयो कि कटे सघिजे थो शब्द जे आख़िरीअ में एतिरो कयो एतिरो ध्यानु रखो माना उन वर्ड जे आख़िरी में या शुरूअ में अकेलो जीअं मां तव्हांखे ॿुधायो के तो हू ही अकेलो अकेलो आहे हिन खे बि करे सघो हूअ आहे न ॿ न हू ॿ तूं ॿ मां ॿ पर उनखे खणी सघे थो पैटर्न में अचे वो पैटर्न छा आहे जॾहिं वज़न करे जो ॻाल्हि ईंदी न उहे बहुलनि पायलनि तॾहिं ख़बर पवंदी पैटर्न न त मूं पैटर्न ख़बर न पवंदी ॿुधायां थो गज़ल असांखे यादि छो था ॾियनि सिर्फ़ु इहे आहे न बग़ैर वज़न काफ़िया इन जो असांजो वॾो सार जेको कदम यादि करे थो न त मां बिना ॾिठे करे सभई गज़ल में तव्हांखे ॿुधाए सघां सभई बंदगी छेर पेरन में छिमकंदी तरही छेर पेरन में छिमकंदी तरही छेर पेरन में छिमकंदी हर
हर जगह रोशनी फिकी आहे, सिर्फ तूने दुआ बिनी आहे। रोज लहंदा रहा चिथड़ दिल जा, रोज लहंदा रहा चिथड़ दिल जा, रोज लहंदा रहा चिथड़ दिल जा। जिंदगी बोल जिंदगी आहे, जिंदगी बोल जिंदगी आहे, सिर्फ तूने दुआ बिनी आहे। राह टांडन जी माग टांडन जो, राह माग मागून म्हणतो, राह टांडन जी माग टांडन जो, राह टांडन जी माग टांडन जो, बाहर सामूहे जी दोस्ती आहे, बाहर सामूहे जी दोस्ती आहे, सिर्फ तूने दुआ बिनी आहे, बंदगी मून भी कई आहे। चाहे जो नालो तव्हांखे ॿुधाईंदो तव्हांजे रूप में ॾेखारींदुसि। हा उहो ई राणी मां बणायन दासी, सम्झिया, जेका असांजी मां राणी जे तख़्त ते ॼण खपंदी हुनखे असां ठुकराए, राणी मां बणायन दासी, सिंधी अहिड़ा भारतवासी, सिंधी अहिड़ा भारतवासी, सिंधी अहिड़ा भारतवासी। साहिब खे ॻाल्हि हुननि जी हली रही आहे त पहिरीं उन्हनि जूं चयल सिर्फ़ु 2 सेकंडनि में ॿ लाइनूं चवंदसि। 1999 में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंथोलॉजी आदिपुर जितां जी मां ख़ासि आहियां, उते असां डिनर में वेठा हुआसीं ऐं डिनर ते घणियूं ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त दादा अर्जन हासन अचानक सां मूंखे चयो कि तूं कुझु लिखंदी आहीं छा, अदब वग़ैरह? मूं चयो न दादा, जीअं तव्हां अॼु मूंखे नाटक में ॾिठो, मां सिर्फ़ु नाटक कंदी आहियां। अलाए छा थियो, हुननि जो आशीर्वाद लॻो ख़बर न आहे। उनखां पोइ 6 किताब छपाया ऐं लास्ट मंथ विनोद आसूदाणी साहिब जे संग में पहिरियों पोइट्री हिते अॼु मां जेका पेश करे रही आहियां उहा मुंहिंजी हींअर शाम जो ई लिखियल हिकु 4 सिलसिया एपो कविता आहे। छो थी लिखां, छा थी लिखां, छो थी लिखां, छा थी लिखां, कीअं थी लिखां, कंहिं लाइ थी लिखां, कीअं थी लिखां, कंहिं लाइ थी लिखां, दर्द बि मुंहिंजा, कुर्ब बि मुंहिंजा,
दर्द बि मुंहिंजा कुर्ब बि मुंहिंजा छो वठिया कंहिंसां कंहिंजे लाइ बि नथी लिखां पर बस लिखां थी कविता जेका मां हिते पेश करण लॻी जीवन जो जंग लड़ण लाइ तत्पर अफ़सोस मां स्त्री माउ जे कुख में मारी वञा त छा कयां अफ़सोस मां स्त्री माउ जे कुख में मारी वञा त छा कयां सदा बि मुंहिंजे हक़ जो घर विरासत पुट खे मिले ऐं इहा ॿियाई विसारे हरदम ख़ुशि रहणो पवे त छा कयां अखियुनि में आप हथनि पेरनि में ज़ंजीरूं अखियुनि में आप हथनि पेरनि में ज़ंजीरूं विश्व रूपी गोल गोल फुल्कनि में फिरणो पवे त छा कयां विश्व रूपी गोल गोल फुल्कनि में जेको सिटीअ जो ख़ासि कमु आहे फुल्कनि में फिरणो पवे त छा कयां हरदम दंद ॾेखारे खिलण नथो वणे मूंखे हरदम दंद ॾेखारे खिलण नथो वणे मूंखे कंहिं तन्हा कुंड में वेही सुटका न भरियां त छा कयां कंहिं तन्हा कुंड में वेही सुटका न भरियां त छा कयां असहाय थी सॼी राति हथ कयसि सुबुह जे कया मुंहिंजा 25 टुकड़ा आफ़ताब त छा कयां असहाय थी सॼी राति हथ कयसि सुबुह जे कया मुंहिंजा 25 टुकड़ा आफ़ताब त छा कयां उदासी ओढ़े सभिनी खे ख़ुशी विरहायां ऐं प्रेम जे अख मां ॻोढ़ो बणिजी वञे त छा कयां उदासी वेड़े सभिनी खे विरहायां ऐं प्रेम जे अख मां ॻोढ़ो बणिजी वञे त छा कयां थैंक यू जय झूलेलाल एतिरी सिंधी भाषा असांखे पेश कई न त हिन 3000 ॿार केतिरो सिंधी ॻाल्हाईंदा ॾाढी ख़ुशी थी एतिरी सिंधी तुंहिंजे वटि मां ॿुधी करे ऐं तो जंहिं मौज़ूअ ते कविता पढ़ी उन्हीअ ते असांजे उस्ताद अर्जन हासिद साहिब 1968 1968 घणा साल थी विया तव्हां गणिजो 68 खां वठी 56 साल अॻु रचना उन्हनि लिखी उन्हनि छा लिखियो इहो ई विषय हिक नज़र तो ॾेछा निहारोसी हिक नज़र तो ॾेछा निहारोसी जाम हथ में के और सौभाग्य मिले और ॾींहुं अॼोको ॾींहुं वरी हथ छोड़ने ज़रूरत बननि पई हिक नज़र तो ॾेछा निहारोसी जाम हथ में खयल हिक नज़र तो ॾेछा निहारोसी मस्त अखिड़ियुनि बणायो दीवानो मस्त
घोरी छॾियो महफ़ानो तोखे दिल में खणी विहारियोसीं तोखे दिल में खणी विहारियोसीं हिकु नज़र को ॾिठा ॿिनि ॾींहंनि जी कार्यशाला में जेके नवां कवि पैदा थिया आहिनि उन्हनि जो नमूनो कुझु तव्हां ॾिठो आहे कुझु अॻिते ॾिसंदा मां पंहिंजो गज़ल पढ़ण खां पहिरीं सदाया अर्जन हास जा ॿ लाइनूं ॻाल्हाईंदुसि ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा पंहिंजी जे क़ौम जिंदा सारो जहान ज़िंदा सिंधी रखजो साबित सिंधी ज़ुबान सां नातो जे सिंही चंड तारा ऐं आसमान ज़िंदा मुंहिंजो गज़ल पेश करे रहिया आहे घणो घणो कुझु चवंदा आहिनि घणो घणो कुझु चवंदा आहिनि पर पुठ घणो घणो कुझु चवंदा आहिनि पर पुठ अक्सर यार गिलाऊ कंदा आहिनि पर पुठ अक्सर रहंदा आहिनि चिड़ियल हमेशह रहंदा आहिनि चिड़ियल हमेशह पोइ बि अलाए छो मुंहिंजे लाइ कुझु न आहे पर पुठ अक्सर आमूं साम्हूं मिलन अगर जे न कॾहिं मिले आमूं साम्हूं मिलन अगर जे न कॾहिं मिले फोटू मुंहिंजो ॾिसंदा आहिनि पर पुठ अक्सर घर धणीअ खे कीअं पुछनि घर धणीअ खे कीअं पुछनि पर वजूदु ताणी घर संदसि वेंदा आहिनि पर पुठ अक्सर गुस्सो पी वेंदा आहिनि चुप में जेके माण्हू गुस्सो पी वेंदा आहिनि चुप में जेके माण्हू मौक़ो मिलण ते छुनंदा आहिनि पर पुठ अक्सर हिकु लिंगा छा भेरो कयो हिकु लिंगा छा भेरो कयो लोहे वेठा पाण उते पर वेंदा आहिनि पर पुठ अक्सर मुंहिंजे ख़तनि खे बिना पढ़ण जे मुंहिंजे ख़तनि खे बिना पढ़ण जे हाणे पोइ टुकरनि खे ॻंढींदा आहिनि पर पुठ अक्सर खिलंदा आहिनि टहक ॾही खिलंदा आहिनि टहक ॾही जे घणो करे कोई कूड़ा ॻारे रोंदा आहिनि पर पुठ अक्सर आख़िरी शेर आहे ॾिसण अचनि भली वेरी ज़ाहिर ॾिसण अचनि भली वेरी ज़ाहिर पर बंदे ते जान फिदाहू कंदा आहिनि पर पुठ अक्सर घणो घणो कुझु चवंदा आहिनि पर पुठ अक्सर यार गिलाम कंदा आहिनि पर पुठ अक्सर यार गिलाम मां हीअं शाम जो ॻाल्हि पई हले त वाधवाणी साहिबु चयो कि असां मार्च में हिकु दफ़ो इन जे कंटिन्यूएशन में हिकु दफ़ो वरी हिकिड़ो इन ई ॾिस में हिकिड़ो ॿियो प्रोग्राम रखंदासीं जिते अञा असां पाण खे पको करे सघूं त मूंखे हिंदीअ जो हिकिड़ो अखर यादि आयो त अॼु निश्चित रूप सां हिन कार्यशाला जो समापन थी वियो पर हुन सां गॾु हिकिड़ो हिंदीअ जो ॿियो अखर यादि अचे साहब जन जे अखरनि खां हिकिड़ो अखर थींदो आहे समारंभ मतिलबु समापन सां गॾु असां आरंभ जी तयारी करे सघूं ऐं उहा तयारी आहुजन कई आहे। थैंक यू।
इहो समारंभ थींदो असांजा विद्वान असांखे पाण लगातार असूदाणी साहब जेतिरो ॻाल्हायो ऐं पूरी एनर्जी लॻाई। थैंक यू सो मच। मां कुझु सिटरूं लिखी वञण जो प्रयास कयो आहे, जिन में कुझु मात्राऊं जूं शायदि उणायूं हुयूं ऐं उन लाइ भॻवान उन्हनि आदरणीय भॻवान बाबाणी साहब उन्हनि मुंहिंजी थोरी मदद कई आहे, तव्हांजे साम्हूं रखां थो। ॿियनि खे त मन मां उतारे छॾियासीं, ॿियनि खे त मन मां उतारे छॾियोसीं, रुगो तोखे मन में विहारे छॾियोसीं। निहारियोसीं तोॾे रुगो हिकु दफ़ो छा, निहारियोसीं तोॾे रुगो हिकु दफ़ो छा, हमेशा लाइ दिलि में उतारे छॾियोसीं। सजावट सां लिपटियल बदन सुहिणो तुंहिंजो, अखियुनि अखियुनि में उघारे छॾियोसीं। आख़िरी जेका बंद आहे वो हिन कार्यशाला सां वाबस्ता आहे। गज़ल कार्यशाला में शामिल थियण सां असां सभु शामिल थियासीं। गज़ल कार्यशाला में शामिल थियण सां अकुल पंहिंजो केॾो निखारे छॾियोसीं, अकुल पंहिंजो केॾो निखारे छॾियोसीं। थैंक यू, थैंक यू। वाह वाह वाह, ज़ोरदार ताड़ियूं सुरेश भावला। चवंदा आहिनि न बिना हलण जे जेके शाइर आहिनि उन्हनि जो पथ प्रशस्त कंदा आहिनि, राहूं रोशन कंदा आहिनि। अहिड़े डॉक्टर विनोद आसवाणी साहिब खे सिक सां अदब सां आदर सां नींद थी ॾियां। डॉक्टर विनोद आसवाणी साहिब, ज़ोरदार ताड़ियूं सां दिल सां कोई कंहिंखे चाहे त गज़ल थींदो, दिल सां कंहिंखे कोई चाहे त गज़ल थींदो आहे, रूह सां कोई गाए त गज़ल थींदो आहे। नाम कंहिंजो किताबनि में लिखी पोइ बेदिलियो, नाम कंहिंजो किताबनि में लिखी पोइ बेदिलियो, पंहिंजे हथनि सां कोई मिटाए त गज़ल थींदो आहे। हाणे जितां जितां ज़हन ते मतलो शेर तरी अचे थो, उहो ई तव्हांजे नज़र में आ थो। गज़ल जी कॉपी कोन थो मिले। कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरिया में पाए, लियो दरिया मां पाए ॾिसजां। कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरिया मां पाए ॾिसजां। खूंदो सिंधी त दर खोलींदो, बैत शाह जो ॻाए ॾिसजां। खौफ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर, खौफ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर। बाग में अॼु फूल नाहे पर कलीअ जी ॻाल्हि कर। खोड़ आहिनि हित नदियूं पर सिंधूअ में को साह गम, खोड़ आहिनि हित शायर पर मोबाइल में को साह गम। खोड़ आहिनि हित नदियूं पर सिंधूअ में को साह थम, पंहिंजी सिंधू पंहिंजी सिंध पंहिंजी मिटीअ जी ॻाल्हि कर। हिन ज़माने जी कॾहिं मूं सां न काई ॻाल्हि कर। हिन ज़माने जी कॾहिं मूं सां न काई ॻाल्हि कर, जे करी मूं सां त काई शाइरीअ जी ॻाल्हि कर। अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हित ॾिठा, अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हित ॾिठा। यार तंहिं लाइ तूं हमेशा दिलचरीअ जी। हिकिड़ो
मतलब हिकिड़ो शेर सिंध जे हवाले सां वरी ॾिसंदा, का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, मां बि हुन खां का सूखड़ी वठंदुसि, सारो सामान घर जो विकिणी पिण, सारो सामान घर जो विकिणी पिण, के कणा सिंध जी मिटी वठंदुसि, का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि। मतलब ॿ टे शेर हिन गज़ल जा ॾिसंदा अलॻि मिजाज़ जा गज़ल। चंड ते 23 अगस्त 2023 भारत गगन चंद्रयान चंड ते पहुतो। अलाए कीअं पहुची था वञनि, शहरनि लाइ ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। मैं चल भी नहीं सकता तुम दौड़ जाओ। चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी, चंड ते वञण केतिरो कठिन आहे, ॿी लाइन में सम्झ में ईंदो तव्हां। चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी, पंहिंजो कंहिंखे भला कीअं चवां ज़िंदगी, अजनबी आज़मी अजनबी अर्श पिण, अजनबी आज़मी अजनबी अर्श पिण, घर बणाए किथे कीअं रहां ज़िंदगी। ऐं ख़ासि जंहिंखे शाम जो वक़्तु लुभाईंदो आहे, अहिड़नि सभिनी दोस्तनि खे नज़र थो कयां। मैं कदो यावरी कोई मंदर हुजे, मैं कदो यावरी कोई मंदर हुजे, दफन हर गम जिते मां कयां ज़िंदगी। मैं कदो यावरी कोई मंदर हुजे, दफन हर गम जिते मां कयां ज़िंदगी। पेर मुंहिंजा फटियल गोॾा आहिनि गठल, पेर मुंहिंजा फटियल गोॾा आहिनि गठल, तेज़ एॾो तोसां कीअं डुकां ज़िंदगी। ऐं वक़्त जो ॾिस सॻो हथ छॾाए वियो, वक़्त जो ॾिस सॻो हथ छॾाए वियो, सिर्फ़ सुईअ सां ज़ख़्म कीअं सिबां ज़िंदगी, सिर्फ़ सुईअ सां ज़ख़्म कीअं सिबां ज़िंदगी। चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी। आख़िरी जो हिकु शेर ऐं टे चार शेर बसि आख़िर में। ऐं इहो गज़ल ॿुधण खां पोइ मूंखे यकीन आहे हर को माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ सां वाबस्ता थी वेंदो। मिली ज़िंदगी पर अधूरी अधूरी, मिली ज़िंदगी पर अधूरी अधूरी, ॾिठी रोशनी पर अधूरी अधूरी, मिली